के शहीद अब्दुल करीम बबर के कातिलन के सेवन जे मदरसे के शहीद अब्दुल करीम बबर के कातिलन के शहीद अब्दुल करीम नगर से मारू सा जिनसी जारतियों। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ में भलीकार आया दानिश कुश्क अज का 3 ॾींहं अवल सेवन के मदरसे में दादू वासी सीनियर साहबी फारूक बबर के मासूम 13 साल पुट अब्दुल करीम बबर जो लाश हथ आयो हो उन जी जवाबदार गिरफ्तार थिया। जवाबदार के केतिरे किरदार ताईं फाही ॾियण के मुतालबे लाइ दादू प्रेस क्लब के सद ते अॼु साहब सिविल सोसाइटी समाजी अगवाननि शहरिन पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। पहिरीं त ही दरसगाह में जो इंतहाई शर्मनाक वाक़ियो पेश आयो असीं शदीद अल्फाज में मज़म्मत था कयूं ऐं असांखे अफ़सोस त इन ॻाल्हि जो थियो आहे अॼु 3 ॾींहं आहे वाक़े खे त सिंध हुकूमत तरफ़ां को बि अहिड़ो बयान जेको न ॾिनो वियो आहे या मज़म्मती बयान न ॾिनो वियो आहे, न ई जेको आहे कातिल खे जेको आहे सज़ा ॾियण लाइ का बहितर क़दम खयो वियो आहे। ही हिकु इंसानियत जो क़त्ल न बल्कि ही हिकु मज़हब जो क़त्ल थियो आहे। हिकु दरसगाह में मासूम ॿारड़े सां जिनसी ज़्यादती जी कोशिश बैदि उनखे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। असीं शदीद अल्फाज में मज़म्मत था कयूं ऐं असां हुकूमत खां ऐं आला इदारनि खां इहो ई मुतालबो था कयूं त जेको बि इन वाक़े में मुलवस हुजे उनखे सरेआम फांसी ॾिनी वञे त जीअं आइंदा अहिड़ा वाक़िया पेश न अची सघनि। ऐं ॿियो असांजो मुतालबो इहो आहे त जंहिं मदरसे में जेको वाक़ियो पेश आयो उन मदरसे खे हमेशह जे लाइ सील कयो वञे। जेको वाक़ियो थियो आहे हिकिड़ो दर्दनाक वाक़ियो सेवण जे मदरसे में पेश आयो आहे जंहिंमें सीनियर सहाफ़ी दुनिया टीवी जे ज़िले रिपोर्टर फारूक बबर जे 13 साल नींगर शहीद अब्दुल करीम बबर खे बेदर्दी सां जिनसी ॾाढाई जे कोशिश दौरान क़त्ल कयो वियो आहे। उनखे छत तां रोड ते फिटो करे उघाड़ी हालत में हू मिलियो आहे जंहिंखे जेको सेवण जी हॉस्पिटल में वो फौत थी वियो आहे। असां सिंध हुकूमत खां ऐं सिंध जे जेका ऐं पाकिस्तान हुकूमत खां चीफ जस्टिस खां ऐं चीफ जस्टिस हाई कोर्ट चीफ जस्टिस पाकिस्तान जी सुप्रीम कोर्ट खां मुतालबो कंदासीं त दादू जा सहाफ़ी सिविल सोसाइटी सियासी समाजी माण्हू सरापा एहतजाज आहिनि फौरी तौर ते उन मदरसे के सील कयो वञे ऐं जेके गिरफ़्तार जेके मुलज़िम आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते फाही ते टंगियो वञे ऐं उहे जिन्हनि एतिराफ़ बि कयो आहे उन मौलवी जे एतिराफ़ कयो आहे उनखे फाही ते टंगियो वञे ऐं इंसाफ़ कयो वञे, उनजे वालिदैन सां इंसाफ़ कयो वञे ऐं जेके ॿारनि जा कानून आहिनि उन्हनि ते फौरी तौर ते अमल करायो वञे त जीअं ॿिया जिनसी वाक़िया अहिड़ा पेश न अचनि। सख्त सज़ा होनी चाहिए कि ये जो जिनसी ज़्यादती का ये जो चलता आ रहा है सिलसिला इसे बंद करना चाहिए और अपने माँ बाप जो ये अपने बच्चों को दूर पढ़ाने के लिए भेजते हैं और बाद में जो ये सिला मिलता है, मैं कहता हूँ इनको तख्ते-ए-दार पर लटकाया जाए और निशान इबरत बनाया जाए कि आगे इंसान कोई भी ऐसी हरकत ना कर पाए, ऐसे सोच के भी घबराए। ये सिलसिला बिल्कुल बंद कर देना चाहिए। हम इस पर थोड़ा गौर करना चाहिए हमें। ये मासूम बच्चे जिन पर जुल्म होता जा रहा है और ये एक एक करके जो है ना मासूम फूल बिछलते जा रहे हैं, ये बात मैं कहता हूँ फांसी होनी चाहिए सर। अब्दुल करीम बबर सां जेको वाक़ियो थियो उनखे क़त्ल कयो वियो, इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे। ऐं इहे रेप ऐं क़त्ल जा वाक़िया जेके ॾींहों पोइ ॾींहुं वधंदा था वञनि, दादू जा ही सहाफ़ी सियासी समाजी धुरियूं जेकी बि गॾु थिया आहियूं असां भरपूर एहतिजाज था कयूं ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां इहो मुतालबो था कयूं त महिरबानी करे अहिड़नि रेपिस्टनि अहिड़े दरिंदनि जे ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त लेजिस्लेशन कई वञे ऐं उहा लेजिस्लेशन करे उन ते अमल दरामद कयो वञे। जॾहिं त कानून मौजूदु आहिनि पर महिरबानी करे उन ते अमल कयो। ऐं असां भरपूर मुतालबो इहो कयूं था त जेके बि नी क़त्ल ऐं रेप में मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं इन मदरसे जी जांच पड़ताल कई वञे त आया ही रजिस्टर्ड आहे या न आहे। ऐं असां जेकी बि इन कार्रवाई ऐं इन अमल में जेके मुलविस आहिनि उन्हनि खे केफ़र किरदार ताईं पहुचाइण लाइ आला इख्तियारनि खे अपील कंदासीं त उन्हनि ते एक्शन खयूं। अॼोके एहतजाज जो जेको मक़सदु आहे त जेको वाक़ियो पेश आयो आहे दादू जे नींगर सां, उहो हिकु सहाफ़ी फारूक बबर जे फर्ज़न करीम बबर सां जेको सेवण मदरसे में त उनखे ज़्यादती बैदि जेको क़त्ल कयो वियो आहे ऐं बेदर्दी सां उहो मारियो वियो आहे मासूम ॿार, उन जे लाइ असीं सरापा एहतजाज आहियूं ऐं सिंध जनरल काउंसिल मुकमल तौर ते इन सॼे वाक़े खे कंडेम करे थी ऐं इंतज़ामिया खां ख़ासि तौर ते सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध DIG हैदराबाद ऐं SSP जामचोर
खां मुतालबो करे थी त फौरी तौर ते जेको मक़तूल जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं जेके इन में मुलविस जेके किरदार आहिनि उहे मौलवी आहिनि या को ॿियो किरदारु आहे जेके बि आहिनि उनखे फौरी तौर ते हिन सॼे FIR जे जेका कटी वई आहे उन में उन्हनि जवाबदारनि जी हिकु त गिरफ़्तारी ऐं ॿियो उन ते अमली तौर ते बि उन ते जेको आहे फौरी तौर ते उन ते कमु कयो वञे न त ॿी सूरत में हीअ जेको एहतजाज आहे सहाफ़ियुनि जो सिविल सोसाइटी जो मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी ऐं मज़हबी तंज़ीमुनि जो जेको एहतजाज आहे इहो अञा वधीक जेको आहे सो कयो वेंदो। साईं हीअ दीनी मदरसा आहिनि हाणे जिते उते अहिड़ा कमु थियनि था असां हुनजी मज़म्मत कयूं था ऐं असां हिन वाक़े खां पोइ हिन वाक़े इंसाननि जो कंधु झुकाए छॾियो आहे। असां मुतालबो कयूं था त हाणे जेके बि सॼी सिंध में ऑल ओवर जेके बि मदरसा आहिनि उन्हनि में CCTV कैमरा लॻाया वञनि उन्हनि जी निगरानी कई वञे छो जो इहे अहिड़ा वाक़िया ॾींहों ॾींहुं वधंदा था वञनि। असांजो मुतालबो आहे त जेको सीनियर सहाफ़ी आहे फारूक बबर उनजो जेको मासूम निगर पहुची विया आहिनि जाबदार न अथव अशद जो निशानो बणा उन खून सां इंसाफ़ कयो। तमामु दर्दनाक वाक़ियो आहे। दादू प्रेस क्लब जो सीनियर सहाफ़ी असांजो आहे, दादू प्रेस क्लब जो मेंबर बि आहे असांजो फारूक अहमद बबर साहब। उनजे पुटु नौजवान अब्दुल करीम बबर खे सेवण जे हिकिड़े मदरसे में ज़्यादती जो निशानो बणाए ऐं उन सां उनखे छित तां उछलायो वियो आहे ऐं शहीद कयो वियो आहे ऐं उनजो फ़ौरन जेको आहे सो नोटिस वठे अदालत आला ऑफिसर उन्हनि जो नोटिस वठनि त मदरसा अहिड़ा जेके सील कराए वञनि त बहितर आहे। हाणे आला अदालतुनि खां ऐं ॿियनि वसवारनि खां चीफ ऑफ स्टाफ आर्मी असांजो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान उनखां अदालतुनि खां मुतालबो कंदासीं फ़ौरन अहिड़नि कातिलनि खे सरेआम फाही ते लटकायो वञे। असांजो मुतालबो इहो आहे त शहीद खे बेगुनाह बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। इन जो जेको जवाबदार आहे एहसान सोलंकी जेके ॿिया इन में मुलविस आहिनि इन्हनि खे जल्द खां जल्द फांसी ते चाढ़ियो वञे न त ॿी सूरत में असांजो एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। दरंदा जेके सिफ़त दरंदा आहिनि अहिड़ा पाकिस्तान अंदरि काफ़ी केस वाक़िया पेश थिया आहिनि पर उन्हनि खे जे अगरि सरेआम लटकायो वञे त अहिड़ा वाक़िया जनम न वठंदा। इन वाक़ई सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत था कयूं। हीअ दादू प्रेस क्लब जे सीनियर सहाफ़ी फारूक बबर सां ई वाक़ियो पेश थियो आहे। उनजे नंढे सां जेका ॾाढा इहो निशानो करण जी ॾाढी कोशिशि कई वई ऐं उनखां बैदि मज़ामत ते नंढे खे शहीद कयो आहे। इहो तमामु निहायती अफ़सोस जोॻो अमल आहे ऐं वॾी अफ़सोस जोॻी ॻाल्हि इहा आहे त मदरसे जेका इंतिज़ामिया आला इंतिज़ामिया आहे उन पारां को बि नोटिस या तहरीक न वरितो वियो आहे। जी बिल्कुलु तव्हां दादू जे सहाफ़ियुनि सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं सीनियर सहाफ़ियुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि जो इहो चवणु आहे त मासूम निगर खे क़तल कंदड़ ऐं उनखे ज़्यादती जो निशानो बणाईंदड़ जेको जवाबदार एहसान सोलंकी आहे उहो हिन वक़्तु पुलिस जी गिरफ़्त में आहे पर उनजो एतिराफ़ जुर्म जेको आहे उहो मंज़र आम ते न आंदो वियो आहे ऐं उन्हनि इहो मुतालबो कयो आहे त जवाबदार एहसान सोलंकी खे सरेआम फाही ॾेई इबरतनाक सज़ा ॾिनी वञे जीअं आईंदा अहिड़ो को बि मासूम ॿार सां पेश ईंदड़ वाक़ियो जेको आहे ज़्यादती जो वाक़ियो पेश न अचे। कैमरामैन टीम सां गॾु दानिश कुश दादू।